नाज़रीन, ख़बर असां शेयर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾियल क़ौमुनि जे माहौलियाती प्रोग्राम जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर मुलाक़ात कई आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे अपडेट कयूं त दुनिया में अॼु जो सभ खां वॾो मसइलो मौसमियाती तब्दीली आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि सबबि मुतासिर थियल मुल्कनि मां हिकु आहे। अवांखे अपडेट कयूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾियल क़ौमुनि जे माहौलियाती प्रोग्राम जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान आम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त दुनिया में अॼु जो सभ खां वॾो मसइलो मौसमियाती तब्दीली आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि सबबि मुतासिर थियल मुल्कनि मां हिकु आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ क़दम खणी रहियो आहे। अवांखे आम ख़बर ॾी त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾियल क़ौमुनि जे माहौलियाती प्रोग्राम जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर मुलाक़ात कई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां KT न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंबर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां गॾियल क़ौमुनि जे माहौलियाती प्रोग्राम जी एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर इंगर एडरसन जी मुलाक़ात थी आहे। उन मुलाक़ात में मजमूई तौर ते माहौलियाती तब्दीली जा जेके मामला आहिनि उन जे हवाले सां गौर वीचार कयो वियो आहे। मौसमियाती तब्दीली अॼु जे वॾनि मसइलनि मां हिकिड़ो मसइलो आहे। वज़ीर आज़म जो इहो चवणु आहे। साॻे वक़्तु वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि में सभ खां वधीक मुतासिर थींदड़ मुल्कनि में अॻियां आहे ऐं पाकिस्तान में जेके मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ असीं मुख़्तलिफ़ क़दम खणी रहिया आहियूं। एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर वज़ीर आज़म खे UNP जे तरफ़ां पाकिस्तान में खणींदड़ जेके क़दम आहिनि उन जे हवाले सां किरदार खे साराहियो आहे। वज़ीर आज़म UNAP जे हवाले सां गुफ़्तगू कंदे चयो आहे त जेका तबाही पाकिस्तान में सैलाब मुतासिर इलाइक़नि में आई आहे उन जी में बहाली जे हवाले सां हिन इदारे जो कमु साराह जोॻो आहे। जी।